पोहता वताए ते न आयो ऐं यकदम अला अला। हिक भेरे ॿेड़ी न हुअण करे माण्हू दरिया जे ॿिए पार बीठल हुआ ऐं वतायो बि उते अची पहुतो। माण्हुनि चयो त हाणे ॻोठु कीअं पहुचिजे। वताए चयो त ॻोठु पहुचणु तमामु सवलो आहे। हुननि चयो त कीअं। वताए चयो त तव्हांखे आउं खंभड़ाटिन खां झलियां थो ऐं पाणी मथां हलंदासूं। तव्हां समूरो वक़्तु वतायो वतायो कंदा हलिजो। तो उमेदु आहे त परीं पासे पहुची वेंदासीं। इहा ॻाल्हि उन्हनि क़बूल कई ऐं वताए ॿिन्ही खे ॿाहनि खां पकड़ियो ऐं हू ॿई वतायो वतायो कंदा हलिया। वतायो वरी अला अला कंदो पाणी मथां पिए हलियो। ओचितो हुननि हमराहनि खे ख़्यालु आयो त ॿुधूं त सही भला वतायो छा थो चवे। सो माठ करे ॿुधाऊं त वतायो अला अला कंदे पिए हलियो। पोइ दिलि में ख़्यालु आयनि त छो न असां बि अला अला कयूं, वताए जे नालो छो वठूं। एतिरो अञा चयाऊंमसि त वताए संदन ख़्याल खे परखे वरितो ऐं उन्हनि मां हथु कढियो, छो त उहे ॿई हाणे ॻरा महसूसु थी रहिया हुआ। वताए मंझंदि हथ खणी कढिया त माॻे ॿुॾणु लॻा। उन ते वताए फ़क़ीर चयो त पोहता अञा वताए ताईं बि कोन आयो, यकदमि अला अला खे करियो था ऐं अलाह खे था रसो। सचो उमेदु आहे त हिन किसे जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। हिन दिलचस्प ऐं मज़ाक़ किसे मां मक़सदु तव्हां सम्झी विया हूंदा। वधीक वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।